वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ज़ालन फहदा ववजदक आइलन फअगना फअम्मल यतीम फला तक़हर वअम्मा अस्साइल फला तनहर वअम्मा बिनिअमति रब्बिक फहद्दिस। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। हाज़िरीन मजलिस सामीन कलाम, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वालिद हज़रत अब्दुल्ला जो तज़किरो हली रहियो हुयो। हज़रत अब्दुल्ला जे मुतालिक़ यहूद ने पंहिंजे किताबनि में पढ़ियो हुयो त इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वालिद हूंदो, उन जूं सिफ़तूं पढ़ियूं हुयूं। सो शाम में जॾहिं अरब वापार करण जे लाइ विया त उन्हनि पुछा कयूं ॾियो ख़बर अब्दुल्ला नामी हे शख़्स जीअं आहे ॾाढो सुहिणो आहे, ख़ूबसूरत आहे। पोइ शाम खां 70 यहूदी अची करे हज़रत अब्दुल्ला खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वालिद साहब खे क़त्ल करण जे हिसाब सां आया हुया। अञा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वालिद जी तंहिंमहिल शादी न थियल हुई। सो जॾहिं हुनखे क़त्ल पिया करनि त उते वहब बिन अब्द मनाफ बीठो हुयो, जेको बाद में हली करे हज़रत अब्दुल्ला जो सोहरो थियो ऐं हज़रत अम्मा आमना जो वालिद आहे। ऐं अहिड़ी तरह सां अब्द मनाफ इहो हज़रत अम्मा आमना जो नानो, वहब उन जो जेको आहे त पीउ, यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नानो वहब। अञा हज़रत आमना ऐं हज़रत अब्दुल्ला जो निकाह न थियो हुयो त उन वक़्तु इहो वाक़ियो थियो हुयो जो 70 यहूद ने हज़रत अब्दुल्ला खे क़त्ल करण जे इरादे सां गहरा कयो। वहब वियो चए मां कुरैशन खे सर करे अचां, अञा आयो त ॾिठे त अल्लाह जी रहमत जा फ़रिश्ता पहुची चुका आहिनि जिन हज़रत अब्दुल्ला खे बचायो। उन वक़्त खां वहब जी दिलि में इहा ॻाल्हि आई त हे को अल्लाह जो नेक बानो आहे जंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ अल्लाह ताला पंहिंजा फ़रिश्ता मोकिलिया आहिनि, तंहिंजे कारण मां पंहिंजी धीअ आमना जो निकाह बि इन लाइ कराईंदुमि। ऐं थियो बि ईअं, हज़रत आमना जो हज़रत अब्दुल्ला सां निकाह थी वियो। हिकिड़नि उलमा फरमायो त ॾाढा अब्दुल मुतलब जन पाण निकाह जे रिश्ते जे लाइ विया आहिनि। ॿियनि उलमा फरमायो त अम्मा आमना जो पीउ पाण रिश्ते ॾियण जे लाइ आयो आहे। बहरहाल जाॾो बि निकाह थी वियो ऐं ॿई सरदार कबीले जा हुया। हज़रत अब्दुल मुतलिब सरदार कबीले सां ऐं वहब जेको हज़रत अम्मा आमना जो पीउ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नानो, उहो बि पंहिंजे कबीला बनु ज़हरा जो जेको आहे त वॾो हिकिड़ो सरदार मुक़रर हुयो। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वालिद साहब हज़रत अब्दुल्ला जी अम्मा आमना सां शादी थी। ऐं अजीब ॻाल्हि आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियों ख़ानदान में अचे थो किलाब बिन मुर्रा, ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अब्बनि जे अब्बनि में किलाब बिन मुर्रा थो अचे, ऐं अम्मा आमना जे ख़ानदान में बि वरी उहो किलाब बिन मुर्रा अचे थो। माना नबी संजो अब्बो ऐं अम्मा ॾो ॿिन्ही ॾो नसब वञी करे हिकिड़ी जॻह ते मिले थो। बहरहाल विच में 5 वास्तनि जो हिकिड़ो फ़र्क़ु आहे। जॾहिं इहो निकाह थी वियो त अरब 2 सफ़र कंदा आया। अरब साल में 2 सफ़र कंदा आया। हिकिड़ो सफ़र कंदा आया शाम जे तरफ़, ॿियो सफ़र कंदा आया यमन जे तरफ़। शाम थधो मुल्क आहे, इन जे कारण होॾे ऊन्हारे में सफ़र कंदा आया। यमन गरम मुल्क आहे, इन जे कारण होॾे सियारे में सफ़र कंदा आया। इलाफ़ कुरैशिन इलाफ़िहिम रिहलत अश्शिताइ वस्सैफ, इन में अल्लाह ताला इन्हनि जे सफ़रनि खे बयानु फरमायो आहे। बहरहाल जॾहिं शाम जो वारो आयो, शाम ॾे वापारी वञनि पिया। अञा शादी खे 2 महीना मस गुज़रिया आया। हज़रत अब्दुल्ला जी शादी खे 2 महीना मस गुज़रिया आया। शाम जे तरफ़ अरबनि ॾांहुं वापारी वञनि पिया। हज़रत ॾाढा अब्दुल मुतलिब हज़रत अब्दुल्ला खे घुरायो कि पुट हाणे वापारी वञनि था, पोइ ख़बर न आहे त इहो वरी मोकियो वरी साल में अचे अलाए न अचे, हयाती ते बि भरोसो न आहे, ऐं ॿियो त वरी साल इंतज़ारु करिणो पवंदो। बहरहाल हज़रत अब्दुल मुतलिब पंहिंजे पुट हज़रत अब्दुल्ला खे चयो त पुट हाणे मोकियो आहे, तूं हेॾे वञ शाम जे तरफ़। ॾाढा अब्दुल मुतलिब खे अल्लाह ताला ॿिया बि पुट ॾिना आया, पर हज़रत अब्दुल्ला सभिनी खां ख़ूबसूरत पुट हुयो, छो त हिन जे चेहरे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं तजलियूं चमकंदियूं हुयूं। बहरहाल पीउ जो हुकुम हुयो
शाम जे तरफ़ काफ़िलो वञे पियो। हज़रत अब्दुल्ला तयारी कई, हाणे चए त पंहिंजी घरवारी आमना खां मोकिलाए अचां। अम्मा आमना हज़रत अब्दुल्ला जी घर वारी, ऐं हज़रत अब्दुल्ला जी उन वक़्तु उमिरि मुबारक 25 साल आहे, जंहिं वक़्तु शादी कई अथईं 25 साल उमिरि मुबारक अथसि। हज़रत अब्दुल्ला हज़रत आमना ॾे आयो आहे। हज़रत अरसलान बिन अख्तर हिकिड़ो किताब लिखियो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचपन जे वाक़ियात ते। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बचपन के वाक़ियात उन ज़बरदस्त उन जेको आहे त अहिड़ो त इश्क जा दास्तान खयां त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं नंढपण खां वठी करे वॾा थिया। उर्दू में किताब आहे, बहरहाल उन तारीख़ी हवाले ज़बरदस्त किताब लिखियो आहे। उन में फरमाए थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वालिद, छो त हुज़ूर साईं अञा ताईं हिन दुनिया में कोन आया हुया। हज़रत अब्दुल्ला जॾहिं शाम जे तरफ़ वञे पियो, शादी खे 2 महीना थिया, चए आमना को मोकिलाए थो वञा। हज़रत आमना ॾे आयो। आमना जी अब्दुल्ला, आमना मां वञा थो। हज़रत आमना चएसि वञे थो, ठीकु आहे वञे त अथो, पर तोखे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, तूं त सफ़र में वेंदे हेॾां बि शयूं ॾिसंदे, हेॾां बि सफ़र में वेंदे, सफ़र कंदो वेंदे, तुंहिंजी त दिलि खुलंदी वेंदी, तूं त अञा खुलंदो वेंदे। तन्हाई त मुंहिंजे लाइ आहे, मां त हिते 2 महीना कीअं गुज़ारींदुमि तोखां सवाइ। हज़रत अब्दुल्ला चयो अल्लाह हामी आहे, अल्लाह मददगार आहे, इहो बि वक़्तु गुज़री वेंदो। हज़रत आमना चयो ठीकु आहे, इहो बि वक़्तु गुज़री वेंदो, अल्लाह तुंहिंजो बि हामी मुंहिंजो बि हामी। दुआउनि में यादि हज़रत अब्दुल्ला मोकिलाए करे जॾहिं वियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको अबे जो घर हुयो हज़रत अब्दुल्ला जो, उहो हेठां बि घर हुयो ऐं मथां बि सूफ़ी हूंदी, त उन में जेका जारी हूंदी, हज़रत आमना उन जारी में ॾिठो त उठनि जूं कतारियूं वञनि पियूं। वेंदे वेंदे परे खां जीअं सनी लकीर थींदी आहे, परे खां उठनि जी कतार जो वञे परे परे पोइ सनी लकीर ॾेखारिबी, त ईअं अमा आमना खे उहा सनी लकीर ॾेखारिजण में आई। हता के ॾिसंदी रही जॾहिं उहा सनी लकीर बि जबलनि में गायब थी वई, अम्मा आमना उदास थियण लॻी। त बहरहाल त अंदाज़ो कयो त हज़रत अब्दुल्ला खां अम्मा आमना पुछा कई त ॾे त ख़बर देर घणी लॻंदी। आमना हितां खां शाम जे तरफ़ वेंदे वेंदे महीनो लॻी वेंदो, महीनो वरी उते रही बि पवंदा, वरी महीनो अचण में 3 महीना लॻी वेंदा। अंदाज़ो कयो जंहिंजी शादी खे 2 महीना मस गुज़रिया हुजनि, वरी 3 महीना हुनजे घोट खे जुदागी थी वञे, केॾो न हुन कुंवार तां गुज़रंदो, या हुननि खे ख़बर न जंहिंजी नई शादी थियल आहे। त बहरहाल त वॾो हिकिड़ो इहो अलमनाक हिकिड़ो लम्हो हुयो जो अम्मा आमना जे मथां अजीब कैफ़ियत हुई। 2 महीना शादी खे मस गुज़रिया आहिनि, हाणे 3 महीननि जी जुदागी आहे। हज़रत अम्मा आमना चयो ठीकु आहे। हज़रत अब्दुल्ला उठंदे सुवार थी जॾहिं वियो, ओ इहा लकीर बि जॾहिं गायब थी वई, अम्मा आमना उदास थी वई। ॾींहंनि जा ॾींहं उन जारी मां ॾिसजी हुई त कॾहिं थी इहा वरी लकीर ज़ाहिर थिए, कॾहिं था उठ ज़ाहिर थियनि शाम ॾांहुं। नेठि इंतज़ार जूं घड़ियूं कटींदे नेठि 3 महीना बि गुज़री विया। ॾिठंदे शाम जा जेके वापारनि जा उठ आहिनि उहे ज़ाहिर थियण लॻा आहिनि। अम्मा आमना ख़ुशी खां मापे कोन पई, बार बार ईअं सूफ़ी मां ॾिसे पई त उहे जेको आहे त अचनि पिया उठ। हज़रत आमना ख़ुशी खां मापे कोन पई, पर अजीब ॻाल्हि आहे जॾहिं उठ मके में दाख़िल थींदा विया त हिकु हिकु उठ खे हज़रत आमना ॾिठो, लेकिन अब्दुल्ला घोट जो उठ नज़र कोन आयो। अब्दुल्ला घोट जो उठ नज़र कोन आयो। अम्मा आमना परेशान थी वई। अम्मा आमना खे हिकिड़ी बानी हुई नौकरियाणी, जंहिंजो नालो हज़रत बरका हुयो, जंहिंखे काइनात उम्मे ऐमन जे नाले सां सॾींदी आहे। ऐं हज़रत अब्दुल्ला जी इहा जेको आहे त बानी हुई, जेका हज़रत अम्मा आमना जी बि ख़िदमत कंदी हुई। बहरहाल हज़रत उम्मे ऐमन जॾहिं हेठि अम्मा आमना लथी त उम्मे ऐमन खे वञी करे चवां त ॾिसी त वारो त कर, ॾाढा अब्दुल मुत्तलिब जेको आहे त पंहिंजो सोरो हुयुसि, लेकिन प्यार में हुनखे अबो बि कोठींदी। त अब्बा अब्दुल मुत्तलिब खां वञी करे मालूमात त करे आ अब्दुल्ला नंढो सरदार काथे आहे, छो त हज़रत ॾाढा अब्दुल मुत्तलिब मके जो सरदार हुयो ऐं हज़रत अब्दुल्ला हुनजो पुटु हुयो, त माना नंढो सरदार। उम्मे ऐमन वञ त पुछी था अब्बा अब्दुल मुत्तलिब खां त नंढो सरदार अब्दुल्ला घोट काथे आहे, उहो अञा कोन आयो आहे, मूंखे परेशानी थी थिए। अञा इहे ॻाल्हियूं हलनि पयूं त दरवाज़ो घर जो खुलियो। हज़रत अब्दुल मुत्तलिब पंहिंजा कदम रखिया, लेकिन अजीब कैफ़ियत हुई ॾाढा अब्दुल मुत्तलिब जे चेहरे ते, जेको हमेशह चेहरो मुस्कुराईंदे नज़र ईंदो हुयो, अॼु उदास हुयो। हज़रत अम्मा आमना जॾहिं ॾाढा अब्दुल मुत्तलिब जी अखियुनि में ॾिठो, जॾहिं हज़रत अब्दुल मुत्तलिब जे चेहरे जो मुतालो कयो त ॾिठे त हज़रत अब्दुल मुत्तलिब जी सुहिणी सुहिणी अखियुनि में मोतियुनि जी ॻोढ़ा निकिरी आया। त अम्मा
आमिना उहा सम्झी वई त लॻे थो त अब्दुल्ला घोट सां को वाक़ियो पेश आयो आहे। अञा हज़रत अब्दुल्ला कुझु चए मस पियो त अम्मा आमिना नंढो सरदार चवंदे चवंदे काॾे वियो नंढो सरदार, इन करे बेहोश थी किरी पई। त जेके बीठा हुया उन्हनि अम्मा आमिना खे पाणी आयो आहे। अम्मा आमिना जॾहिं होश में आई त हज़रत अब्दुल्ला जो वालिद हज़रत अब्दुल मुत्तलिब फरमाए थो त आमिना पुट, मां तोखे पहिरियां कोन पियो ॾसियां, पर मूंखे ख़बर पइजी चुकी, हाणे मां तोखे ॾसियां थो त अब्दुल्ला मुंहिंजो लख़्ते जिगर अब्दुल्ला, नूरे नज़र अब्दुल्ला ऐं तुंहिंजो घोट अब्दुल्ला हितां जॾहिं काफ़िले में विया, शाम ॾांहुं वापार करे जॾहिं वापसी ते अचनि पिया त यसरिब में उहो बीमार थियो। यसरिब पुराणे ज़माने में मदीने खे चइबो हुयो। त यसरिब इन मदीने में अब्दुल्ला बीमार थी पियो। मूंखे इतला मिलियो, मां पंहिंजे वॾे पुट हारिस खे मोकिलियो त वञी करे पंहिंजे नंढे पुट अब्दुल्ला बीमार आहे, उनखे मदीने खां वठी हेॾे वठी आ। त मुंहिंजो पुट हारिस जॾहिं मां मोकिलियो, अलाह जी कुदरत मुंहिंजो हारिस पुट अञा उते पहुतो मस त हारिस जे पहुचण खां अॻु में अब्दुल्ला मुंहिंजो लख़्ते जिगर अब्दुल्ला, नूरे नज़र अब्दुल्ला, तुंहिंजो घोट अब्दुल्ला हिन दुनिया मां इंतकाल करे वियो। हज़रत अब्दुल्ला इंतकाल करे वियो ऐं हज़रत अब्दुल्ला खे उते दफ़न बि करे छॾियऊं। हज़रत हारिस जे पहुचण खां अॻु में हज़रत अब्दुल्ला खे दफ़न बि करे छॾियऊं। उन मदीने में हज़रत अब्दुल्ला रसूलुल्लाह जे वालिद साहब जी क़बर आहे। पहिरियां इहा क़बर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका मस्जिद नबवी आहे, पहिरियां इन जे इहाते में ई क़बर मुबारक हुई रसूलुल्लाह जे अबे जी। 1977 में सऊदी हुकूमत जॾहिं मस्जिद नबवी खे वधायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अबे जी क़बर मुबारक बि हितां खोली वई ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अबे जे लाश मुबारक खे कढियो वियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लाश नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अबे जो लाश मुबारक तरो ताज़ा हुयो। उन सां गॾु ॿिया बि साहबी हुआ जिन जे लाशनि मुबारकनि खे कढी करे जन्नतुल बक़ीअ में रखियो वियो। 1977 जी ॻाल्हि आहे। 1978 जे जनवरी महीने जी पाकिस्तानी अख़बारनि में इहा वॾी ख़बर शाया थी वई त हज़रत अब्दुल्ला खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मस्जिद खे वधाइण जे हिसाब सां उन मां क़बर मां कढी करे क़बर कुशाई करे हाणे जन्नतुल बक़ीअ में दाख़िल कयो वियो। त बहरहाल हिन वक़्तु हज़रत अब्दुल्ला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वालिद साहब जन्नतुल बक़ीअ में आराम आहिनि। बहरहाल हज़रत हारिस हुयो त हज़रत अब्दुल्ला खे अॻ में दफ़न करे बि छॾियो हुयो। त ॾाढा अब्दुल मुत्तलिब चयो, मां त मोकिलियो पुट खे त हुनखे वठी अचे, पर जेका अल्लाह जी रज़ा हुई अब्दुल्ला तहां ई असां खां अॻ में जुदा थी वियो। त हज़रत अम्मा आमिना हिचकियूं हुन जूं बंदि थी वियूं ऐं ॻोड़ा हुन जा सुकी विया। ज़बान ते को लफ़्ज़ अचे कोन थो, छा चए ओचितो तो जॾहिं सख़्ती मां सम्झ त ॿाहिरि निकिती त अम्मा आमिना ॾाढो रोए पई त हे अब्दुल्ला असांखे तूं छॾे हलियो वएं। ऐं अहिड़ी तरह सां हज़रत अम्मा आमिना जॾहिं उन सूफ़ी में वरी चढ़ंदी हुई त शाम जे रस्ते जे तरफ़ जेको उठ उहे वञनि पिया त बार बार उन रस्ते खे ॾिसंदी हुई त कॾहिं हिन रस्ते सां अब्दुल्ला ईंदो वेंदो हुयो। त उमेद हूंदी हुयसि त अब्दुल्ला कॾहिं ईंदो, लेकिन अब्दुल्ला हाणे वापसी अचण वारो कोन्हे को। कॾहिं वरी घोट कुंवार नई शादी थियल ॾिसे त वरी अब्दुल्ला यादि अची वञे त अम्मा उम्मे ऐमन अची करे अम्मा आमिना जे वारनि खे ईअं हथु हणी करे हल्को चए त अम्मा साइणे हाणे अब्दुल्ला वियो त वञण वारियूं शयूं वापसि कोन ईंदियूं आहिनि। बहरहाल अम्मा आमिना खे ॾाढो ग़म हूंदो हुयो, ॾाढो ग़म हूंदो हुयो। जीअण जो को सम्झ त को सबबु ई कोन हूंदो हुयो, सिर्फ़ु हिकिड़ो ई सबबु हुयो जंहिंजे लाइ ज़िंदगी हुई, ख़ुशियूं हुयूं। अम्मा आमिना फरमाए थी हाणे ख़ुशियूं आहिनि, मूंखे ज़िंदगी जो वेसाव आहे त मुंहिंजी कुख में अब्दुल्ला जी निशानी मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु आहे। इन हिसाब सां मूंखे ख़ुशी आहे। अब्दुल्ला जी आख़िरी निशानी मुंहिंजी कुख में पली रही आहे। बहरहाल हज़रत अब्दुल्ला जी इहा निशानी अम्मा आमिना जी कुख में पली रही हुई, जंहिंखे काइनात महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले सां यादि कंदी आहे। हज़रत अब्दुल्ला जॾहिं वफ़ात करे विया त तरके पंहिंजे वरसे में छा छॾे विया? हिकिड़ी इहा बानी हुई हज़रत उम्मे ऐमन, 5 उठ हुया, कुझु बकरियूं हुयूं। रसूलुल्लाह जो गुरबत वारो घराणो इहो ई हुयो। छा हज़रत अब्दुल्ला जंहिं महिल हिन दुनिया में वियो आहे, रसूलुल्लाह जो वालिद साहब अम्मा उम्मे ऐमन बानी आहे ख़िदमत जे लाइ। 5 उठ आहिनि ऐं उन ज़माने में ऐं अरबन नबी साईं जे ज़माने में बि अरबन जो सॼो दारो मदार गुज़र सफ़र उठनि ते हूंदो हुयो। उठनि ते हूंदो हुयो। डाचिन जो खीरु कढनि, उठनि मां कमु वठनि, उन्हनि जो गोश्त सुखाइनि या उन्हनि खां ॿियो बि कमु वग़ैरह वरितो वेंदो, इन्हनि जी खलनि मां कमु वरितो वञे। त बहरहाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वालिद साहब 5 उठ तरके में छॾे वियो। ऐं अहिड़ी तरह सां जेको आहे त कुझु बकरियूं बि हुयूं, उम्मे ऐमन बि हुई अहिड़ी तरह सां। ऐं इहा उम्मे ऐमन जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पैदा थिया हुया त उम्मे ऐमन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वॾी ख़िदमत कंदी हुई।
ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा उम्मे ऐमन इन उम्मे ऐमन के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जी औरतुनि मां सॾियो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको चाहे तो त जन्नतनि जी औरतुनि मां कई औरत सां जन्नत वारी औरतुनि मां कई औरत सां निकाह करे त उहो उम्मे ऐमन सां करे। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके पुट करे पालियो हज़रत ज़ैद बिन हारिसा पोइ इन सां निकाह कयो हुयो अम्मा उम्मे ऐमन सां। वरी उन में अल्लाह ताला हज़रत उसामा बिन ज़ैद ॾिनुनि। त बहरहाल उम्मे ऐमन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जी वॾी इज़त कंदा आया, कॾहिं दीदार जे लाइ वेंदा आया, वॾी बहरहाल रसूलुल्लाह खां बस सहाबा बि वेंदा आहिनि अम्मा उम्मे ऐमन जी ख़िदमत में। त बहरहाल उम्मे ऐमन इहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वॾी ख़िदमत गुज़ार हिकिड़ी बानी रही चुकी आहे। बहरहाल जॾहिं वक़्तु हलंदो रहियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत वारा ॾिहाड़ा बि क़रीब आया। अम्मा आमिना फरमाए थी त अजीब कैफियत हुई जो ॿार जॾहिं पेट में हूंदो आहे न त अमर जा जीअं ॾिहाड़ा घणा थींदा वेंदा आहिनि तीअं ॿार जी हरकत बि घणी थींदी आहे। कंहिं महिल कुक मिलत ऐं कंहिं महिल वज़न बि हुनजो घणो थींदो वेंदो आहे त अम्मा खे तकलीफ़ हूंदी आहे। अम्मा आमिना फरमाए थी त मूंखे कॾहिं बि महसूसु कोन थियो त रसूलुल्लाह जो मुंहिंजे पेट में को वज़न आहे। सफ़ा वज़न हुयो ई कोन, काई तकलीफ़ हुई कोन। इहे अल्लाह ताला जूं हिकिड़ियूं करम नवाज़ियूं हुयूं। त बहरहाल हज़रत अब्दुल मुत्तलिब जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाश जो साल आहे क़रीब थिया आहिनि ॾिहाड़ा त इन्हनि ॾिहाड़नि खां तक़रीबन 50 साल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाश खां तक़रीबन 50 ॾिहाड़ा पहिरियां या 40 ॾिहाड़ा पहिरियां 50 ॾींहं पहिरियां या 40 ॾींहं पहिरियां हाथियुनि वारो वाक़ियो थियो हुयो। अबरा जेको लश्कर कायो हुयो इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत खां 50 ॾींहं पहिरियां जो वाक़ियो आहे। उन खां बाद ही नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी आहे। बहरहाल हज़रत अब्दुल्ला जॾहिं हिन दुनिया में वियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा आमिना जे पेट मां जॾहिं आया त अब्बो हिन दुनिया में कोन हुयो, यतीम थी आया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिन दुनिया में अञा आया कोन्हनि त हज़रत अब्दुल मुत्तलिब खे ख्वाब अचणु शुरू थी विया आहिनि। हज़रत अब्दुल मुत्तलिब हिकु दफ़े सुम्ही पियो हुयो, ख्वाब ॾिसे थो त मुंहिंजी पुश्त मां मुंहिंजी पुठी मां हिकिड़ो सम्झ त ज़ंजीर निकितो आहे। पोइ वरी उहो वण थी वियो आहे, एॾो त उहो वण वॾो थी वियो आहे, एॾो त उहो वण वॾो थी वियो आहे जो आसमान सां सम्झ ॻाल्हियूं थो करे। पोइ वण जो हिकिड़ो पासो सम्झ त ईअं ओभर ॾे वधी वियो आहे, ॿियो पासो ओलह ॾे वधी वियो आहे ऐं उन वण मां अजीब तजलियूं नज़र थियूं अचनि। पोइ हज़रत अब्दुल मुत्तलिब ॾिसो त अरब अजम जेके माण्हू सभु उन वण खे सजदो था करनि ऐं उन खां बाद में कुझु माण्हू आहिनि जेके वण जी टामुनि में चिंबड़ी बीठा आहिनि, कुझु माण्हू आहिनि जेके अची करे वण जे टामुनि खे कटण जी करनि था, कुआलनि वग़ैरह खे खणी करे उन वण खे कटण जी करनि था, टामूं कटनि था। पोइ हिकिड़ो जवान अचे थो, उहो अची करे उन्हनि माण्हुनि खे हकले थो, उनखे ख़तमु करे थो। हज़रत अब्दुल मुत्तलिब उथियो, अलाए छा आहे मुंहिंजी पुठी मां इहो ज़ंजीर निकितो, ज़ंजीर मां वण थी वियो। वञी करे हिकिड़ी काइन आई, हुन खां पुछा कंहिं हे ख्वाब हीअं लधो आहे त उहा चएसि थी जेकॾहिं तूं इहो ख्वाब सही तौर ते लधो आहे त तुंहिंजी पुश्त मां अहिड़ो हिकिड़ो इंसान पैदा थींदो जंहिंजी पूरी दुनिया इत्तिबा ऐं ताबेदारी कंदी, पूरी दुनिया हुनजी तारीफ़ कंदी। चए पोइ मुंहिंजो हुन में हिसो हूंदो? चए तुंहिंजो हिन में हिसो कोन हूंदो, छो त हज़रत अब्दुल मुत्तलिब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नुबुवत खां अॻु में विया आहिनि। इहो माना इत्तिबा जो मतिलबु आहे त नुबुवत ऐं शान त हूअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे ई आहे, शान त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे ई आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼमंदे ई जाम हुया, ॼमंदे ई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान हुयो। उन वक़्तु त हज़रत अब्दुल मुत्तलिब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो, अलबत्ता नुबुवत ताईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नुबुवत ताईं ॾाढा अब्दुल मुत्तलिब ज़िंदा कोन हुया। त बहरहाल इहो हज़रत अब्दुल मुत्तलिब ख्वाब ॾिठो। अम्मा आमिना बि हिकिड़ो ख्वाब ॾिसंदी हुई त ॾिसे थी त जेको आहे त नूर जूं हिकिड़ियूं तजलियूं निकितियूं आहिनि, वॾी हुन में नूरानियत आहे। इहो बि मतिलबु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पेशन गोई हुई। त बहरहाल त अहिड़ी तरह सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं ॾिहाड़े ते ॼमनि था ॾाढा अब्दुल मुत्तलिब काबतुल्लाह में आहे। काबतुल्लाह में हुन वक़्तु बुत हुया, जंहिं वक़्तु रसूलुल्लाह ॼमियो आहे त काबतुल्लाह जा बुत सजदे में किरी पिया आहिनि। ऐं हज़रत अब्दुल मुत्तलिब जे घर में तक़रीबन रबियुल अवल जो महीनो हुजे ऐं 22 अप्रैल अंग्रेज़ी तारीख़ ईसवी हिसाब सां 22 अप्रैल 571 ईसवी हली पई। छो त हे जेका ईसवी आहे न इहा ईसा अलैहिस्सलाम खां शुरू आहे।
हिजरी जेका आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिजरत को शुरू आहे त उन वक़्तु ईसवी माना ईसा अलैहिस्सलाम खे सम्झ त 571 साल गुज़री चुका आया त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 22 अप्रैल ते विलादत थी। रबियुल अव्वल जो महीनो हुयो, बाक़ी रबियुल अव्वल जी महीने जी तारीख़ में इख़्तिलाफ़ आहे, किन 2 बि तारीख़ लिखी आहे, किन 5 बि लिखी आहे ऐं किन 9 बि लिखी आहे, किन 12 रबियुल अव्वल बि लिखियो आहे। बहरहाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत वारी तारीख़ में उलमा जो हिकिड़ो इख़्तिलाफ़ थी पियो आहे, बाक़ी सभिनि जो इत्तिफ़ाक़ इन ॻाल्हि ते आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रबियुल अव्वल वारे महीने में ॼमिया आहिनि ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूमर वारे ॾिहाड़े ते ॼमिया आहिनि। अॼु बि सूमर आहे अल्हम्दुलिल्लाह, सूमर वारे ॾिहाड़े ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼमिया आहिनि। जबल अबू कुबैस जे दामन में हिकिड़ो घर हुयो, हज़रत अब्दुल्ला जो, उन घर में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॼमिया। अॼु बि वेंदव त जबल अबू कुबैस जे दामन में उते अल्हम्दुलिल्लाह उन घर के हाणे जेको आहे त कुतुबखानो ठाहियो वियो आहे। हिते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेको आहे त विलादत थी। ॾिठो कोन्हियूं पढ़ियो आहियूं, अल्लाह ताला अखियुनि सां शल ॾेखारे हुई सयूं। त बहरहाल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं विलादत थी त हज़रत अब्दुल मुत्तलिब काबतुल्लाह जो तवाफ़ थो करे। उम्मे ऐमन हज़रत बरका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अब्बे जी बानी उम्मे ऐमन भॼदी आई, या अबुल हारिस, ए जेको आहे त हारिस जा अब्बा, छो त हज़रत अब्दुल मुत्तलिब हज़रत हारिस जो पीउ हुयो, छो त वॾो वॾो पुटु हारिस हुयुसि ऐं अरबनि में इहा हूंदी कुनियत रखंदा हुआ पुट जे नाले सां। त या अबुल हारिस बोली त लक मौलूदुन अजीबुन, त अची करे चवण लॻा त ए अबुल हारिस, तुंहिंजे घर में हिकिड़ो अहिड़ो ॿारु ॼायो आहे, पर ॼायो त ॼायो आहे पर अजीब ॼायो आहे। हज़रत अब्दुल मुत्तलिब हैरान थी वियो, अलैस बुशरन सविया, चवण लॻो ॾे त ख़बर छा हुनजा उज़वा सालिम न आहिनि छा, कीअं ॼायो आहे, ख़ैर त आहे। त हज़रत उम्मे ऐमन थी चए उज़वनि जी ॻाल्हि न आहे, ॻाल्हि इहा आहे त अहिड़ो ॼायो आहे जो तूं ॾिसी करे हैरान थी वेंदे। हज़रत अब्दुल मुत्तलिब आयो, जॾहिं दरवाज़ो खोलियईं, इजाज़त मिली। अम्मा आमिना भी उन वक़्तु चुस्त आई, वरना औरत विलादत जे वक़्तु कमज़ोर थी वेंदियूं आहिनि। अम्मा आमिना उन वक़्तु चुस्त आहे। हज़रत अब्दुल मुत्तलिब आयो आहे, ॾिसी करे ॾिसे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वज़ुहा वारो चेहरो चमकी रहियो हुयो, वज़ुहा वारो चेहरो चमकी रहियो हुयो ऐं एॾो त ख़ूबसूरत माशाअल्लाह। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ॼमिया आहिनि, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ॼमिया आहिनि त अम्मा जे पेट मां सजदे वारी हालत में आया आहिनि। वरना उमूमी तौर ते ॿार जेको हूंदो आहे त जेको आहे त सजदे वारी हालत में त कोन हूंदो आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ॼमिया आहिनि त सजदे वारी हालत में हुया ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी मुबारक आसमान ॾे, आंगुर मुबारक आसमान ॾे कई। माना इहो दुनिया खे ॿुधाइनि पिया त अकेलो अल्लाह हाणे इहे बुत किरी पिया। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॼमिया त नारो मुबारक अॻ में कटियल हुयो। आमतौर ॿार ॼमंदो आहे, दायूं नारो कटंदियूं आहिनि ऐं इहो नारो कॾहिं जेकॾहिं पोइ थी वञे त इहो ख़तरो बि थींदो आहे, इन में ज़हर बि फैलिजी वेंदी आहे। त बहरहाल त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼमिया, नारो कटियल हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं अखियूं सुरमगीन अॻ में हुयूं ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुबारक बि अॻ में ई थियल हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुबारक बि अॻ में ई थियल हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको आहे त सफ़ाई वारो मामिलो तड़ मुबारक बि अॻ में ई थियल हुयो, साफ़ शफ़ाफ। वरना आम तौर ते ॿार ॼमंदो आहे उन ते खून वग़ैरह लॻल हूंदो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼमिया त साफ़ शफ़ाफ हुया। हज़रत ॾाढा अब्दुल मुत्तलिब हैरान थियो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे खणी करे काबतुल्लाह में आयो। या अल्लाह तुंहिंजा लख एहसान जो अब्दुल्ला जे घर में मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घोट ॾिनी। बहरहाल त उनजो नालो त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई रखियल हुयो। त हज़रत अब्दुल मुत्तलिब आयो काबतुल्लाह जे अंदरि ऐं अल्लाह खे अर्ज़ु थो करे, या अल्लाह हाणे हिन मोहम्मद मुस्तफ़ा जी तूं हिफ़ाज़त कजांइ, दुश्मननि जे हसद खां बचाईंजांइ। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेको आहे त आने करे घर में आंदो वियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ॼमिया त जेको आहे त फारिस में हिकिड़ा कंगण हुया, जेको आहे त पावा कंगण, उहे जेको आहे त मज़बूत हुया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत सां 14 कंगण किरी पिया। बादशाह हैरान थी वियो, ही मज़बूत कंगण कीअं किरी पिया? त उन्हनि खे ॿुधायो वियो, काइननि ॿुधायोसीं त हे जेके कंगण आहिनि इहो लॻे थो त हाणे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼमी चुको आहे, आख़िरी नबी ॼमी चुको आहे। चपो 14 कीअं किरिया? 14 जो मतिलबु हाणे तुंहिंजी हिन ईरान वारी बादशाही में 14 बादशाह रहंदा, पोइ तुंहिंजी बादशाही ख़तमु थियो बि ईअं। ऐं हिकिड़ी बाहि बरंदी मजूसिन जी जेका कॾहिं बि बंदि कोन थियणी हुई। जॾहिं बंदि थींदी त वॾी मुसीबत जी उन्हनि जे लाइ मुसीबत हुई। जॾहिं रसूलुल्लाह ॼमिया त उहा मजूसिन जी इबादत वारी बाहि ख़तमु थी वई। त अकेले अल्लाह जी इबादत हक़ आहे। ऐं अहिड़ी तरह सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼमिया त शैतान खां चीखा निकिरियूं। शैतान 4 दफ़ा रुनो आहे, शैतान 4 दफ़ा रुनो आहे। हिकिड़ो दफ़ो जॾहिं अल्लाह ताला फरमाए त तूं मरदूद आहे, चीखा करे रुनो। ॿियो जॾहिं आसमान को कढियो वियो, हेठि किरियो वियो ज़मीन ॾे। ऐं टियों जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अलहम्दु मुबारक नाज़िल थी। चौथों जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी, शैतान खां चीखा निकिरी वियूं। त बहरहाल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ॼमिया ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ॼमिया त इहो ई साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चपनि ते विर्द हुयो। नंढा हुया, पींगे वारा हुया,
पंहिंजी तोती वारी ज़बान सां ॻाल्हाइण शुरू कयूं, अल्लाहु अकबर कबीरा वल्हम्दुलिल्लाह कसीरा सुभान अल्लाह बुकरतुं वसीला। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहे लफ़्ज़ पिया ॻाल्हाइनि। ऐं अहिड़ी तरह सां जीअं ईसा अलैहिस्सलाम नंढपण में ॻाल्हायो, बहरहाल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॼमिया। हज़रत अब्दुल मुत्तलिब आयो, अची करे पुछा थो करे, आमना नालो छा रखियो अथई? अम्मा आमना फरमाए थी, कहिड़ो मां नालो रखां? जॾहिं मूंखे इहो कुख में सुहिणो हूंदो हुयो, मूंखे आवाज़ ईंदा हुया त हिन जो नालो मुहम्मद रखजांइ, कॾहिं आवाज़ ईंदा त हिन जो नालो अहमद रखजांइ। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुहम्मद बि आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो अहमद बि आहे। हिकिड़नि उलमा फरमायो, अम्मा आमना खे जेके इशारा मिलंदा ख्वाबनि में, उन हिसाब सां अम्मा आमना नालो पंहिंजे बचे जो अहमद नालो रखी छॾियो, ॾाॾा अब्दुल मुत्तलिब पंहिंजे बचे जो मुहम्मद नालो रखी छॾियो। ऐं ॾाॾा अब्दुल मुत्तलिब 7 ॾींहं ते अक़ीक़ो बि करे छॾियो, वॾा उठ कुएं उन ॾींहुं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक बि रखिजी वियो। त बहरहाल हज़रत अब्दुल मुत्तलिब खे ख़ुशी थी। हज़रत अब्दुल मुत्तलिब जे घर में जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼमिया, अबू लहब जी बानी आहे बीबी सुवैबा, आमतौर ते सौबिया चवंदा न, सुवैबा बीबी सुवैबा, इहा जॾहिं ख़बर पियसि त अब्दुल्ला जे घर में जेको आहे त बच्चो ॼायो आहे, वञी करे अबू लहब खे चई, अबू लहब, उन वक़्तु अबू लहब जेको आहे त हुयो त अॻमी काफ़िर, उन वक़्तु जेको आहे त कुझु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में नरम थियो। छा चयसि त तुंहिंजे भाउ जे घर में हिकिड़ो बच्चो ॼायो आहे। चयो वाह वाह, मूंखे त ॾाढी ख़ुशी आहे, हिन ख़ुशी में तूं आज़ादु आहीं। त एॾी ख़ुशी कयईं, पर अॻिते हली जॾहिं इन ई बच्चे चयो त ला इलाहा इल्लल्लाह, चयो त हिन जा दुश्मन थी विया। त बहरहाल अबू लहब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सको चाचो, अबू जहल नबी साईं जो सको चाचो न आहे, इहो ख़ानदान कुरैश में अचे थो। इन निस्बत सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ानदानी हिसाब सां चाचो आहे, बाक़ी सको चाचो कोन अथसि। बाक़ी अबू लहब त सचो चाचो हुयो। त बहरहाल जॾहिं इहो सचो चाचो जेको आहे त दुश्मन बणिजी वियो अॻिते हली करे, त बहरहाल हज़रत बीबी सुवैबा जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼमिया, पहिरियां खीर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजी अमर 3 ॾींहं खनि पीआयो, अम्मा आमना। उन खां बाद में इन ई बीबी सुवैबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे खीर पीआयो। ऐं अहिड़ी तरह सां चयुसि बि अबू लहब त हिन खे खीर पीआए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। बीबी सुवैबा चयो ठीकु आहे, मां खीर पीआयां थी, छो त इन खां अॻु में बीबी सुवैबा चयो त तुंहिंजे भाउ हमज़ा खे मां खीर पीआए चुकी आहियां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको चाचो हुयो हज़रत हमज़ा, उन जेको आहे त बीबी सुवैबा जो अॻु खीर पीतो हुयो, कुझु अरसो अॻु में, हाणे रसूलुल्लाह बि पीतो, माना रसूलुल्लाह जो हज़रत हमज़ा चाचो बि थिए, रज़ाई भाउ बि थिए। तंहिंजे कारण नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं हज़रत हमज़ा जी न्याणी जो रिश्तो पेश थियो, साईं उमामा हमज़ा जी जेका आहे त न्याणी आहे, हिन सां तव्हां निकाह कयो, तव्हांजी सौट आहे। नबी सां फरमायो सौट हाणे नथे छो त हमज़ा ई मां हिकिड़ी औरत जो खीर पीतो आहे, पाण में रज़ाई भाइर बि थियूं, तंहिंजे कारण उहा मुंहिंजी हाणे भाइटी थी वई, तंहिंजे कारण भाइटी सां निकाह, रज़ाई हिसाब सां भाइटी आहे, तंहिंजे कारण निकाह हराम आहे। त बहरहाल इहे रज़ाई रिश्ता हूंदा आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमिया त यतीम थी करे ॼमिया, इन जे कारण अल्लाह ताला फरमायो त ए सोना त अलम यजिद का यतीमन फावा, तूं यतीम है, तुंहिंजी असां तरबियत करे वॾो कयोसीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतीम थी करे हिन दुनिया में आया, ऐं अल्लाह ताला अहिड़ी तरबियत कई। नंढो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया में आया, चंद महीना अञा नबी साईं पेट में आहिनि त अबो वफ़ात करे वियो। नबी साईं दुनिया में आया आहिनि त अबे जो जेको आहे त दीदार कोन थियो, अॻ में जेको आहे त अबो हलियो वियो हिन दुनिया मां। वरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 6 सालनि जा थिया, अम्मा जुदा थी वई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 8 सालनि जा थिया, ॾाढो जुदा थी वियो। यतीमी मथां यतीमी, यतीमी मथां यतीमी। अल्लाह ताला फरमायो जेकॾहिं अबो जे सां तकलीफ़ अचे या मुसीबत में चयां ए मुंहिंजा अब्बा, तकलीफ़ अचे या मुसीबत में चयां ए मुंहिंजी अम्मा, त अल्लाह ताला सभु रिश्ता ख़तम करे फरमाए जॾहिं बि मोहम्मद मुस्तफ़ा खे तकलीफ़ थी चवंदो ए मुंहिंजा अल्लाह। इहा तरबियत हुई। ऐं यतीम जॾहिं यतीम थींदो आहे, ॿार खिलोना हुनखे ॾींदा आहिनि त उनखे जेको आहे त अची करे अचो त खेॾूं। ऐं जॾहिं ॿार यतीम थींदो आहे, उन सां ॿार खेॾंदा आहिनि, वॾा अची करे रांदीका ॾींदा आहिनि त रांदि सां खेॾ, तव्हां त हुनजी दिलि बहिलजी वञे। अल्लाह ताला फरमाए सोना तूं यतीम आहे, तोखे खिलोना अहिड़ा ॾींदुमि, हीअं आंगुर जो इशारो कंदे चंड खेॾाईंदो अथसि, आंगुर जो इशारो कंदे वण अची करे तुंहिंजे ॾाढो सजदे में किरी पवंदा, आंगुर जो इशारो कंदे खजनि जा थुड़ अची करे तुंहिंजे वेझो अची वेंदा। ए सोना नबी तोसां जेको आहे त ओ पत्थर हजर सभु ॻाल्हाईंदा। अहिड़ो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला यतीमी खां तरबियत आणे छॾी। त बहरहाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतीम पैदा थिया। अम्मा आमना सोचंदी ए मोहम्मद मुस्तफ़ा काश अब्दुल्ला ज़िंदा हुजे हा, हिन खे हथ में ॾेई करे घुमे हा, हिन खे मके जूं घिटियूं घुमाया, पर अॼु अब्दुल्ला कोन्हे। वरी रसूलुल्लाह जूं सोनूं अदाऊं ॾिसे त ॾाढो ख़ुशि थिए, वरी अब्दुल्ला खे यादि करे त जेको आहे त ॾुख थिए। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया में यतीम थी करे आया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 2 नाला, दुनिया में नबी साईं जो नालो
मुहम्मद, आसमाननि में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो अहमद। अहमद जी माना आहे जेको सभ खां वधीक तारीफ़ करे। मुहम्मद जी माना आहे जंहिंजी सभ खां वधीक तारीफ़ कई वञे। आसमाननि में अल्लाह जे रसूल माना अल्लाह जी सभ खां वधीक तारीफ़ कंदड़ मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई आहे, जंहिंखे अहमद चयो थो वञे। ऐं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो ई आहे जंहिंजी अल्लाह ताला तारीफ़ कई आहे, जंहिंजी काइनात तारीफ़ कई आहे, उनखे मुहम्मद चइबो आहे। त बहरहाल अहिड़ो सोनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी माना ई आहे तारीफ़ कयल। जेकॾहिं कोई दुश्मन न मने त मां मुहम्मद मुस्तफ़ा जी तारीफ़ नथो कयां, कंहिंजी तारीफ़ नथो करे, मुहम्मद जी। जॾहिं नालो चई मुहम्मद त तारीफ़ त थी वई। मुहम्मद जी माना इहा तारीफ़ वारो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा विलादत हुई। इंशाअल्लाह वरी हयाती रही त अम्मा हलीमा जी आमद ऐं उन जा भाग बयान कया वेंदा।